अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां फ़हीम अली मुग़ल उर्फ़ पखी। जीअं त असांजो प्यारो दोस्त अनीस मेमण जो यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। अॼुकल्ह जेको नओं चैनल अची रहियो आहे साम्हूं उनखे अॻिते आणियो, छो जो असां उनखे लाइक कंदासीं, सब्सक्राइब कंदासीं, उहे अॻिते ईंदा। तमामु सुठो टैलेंट आहे हिन भाउ में ऐं तमामु VIP कमु करे रहियो आहे। जीअं त हिननि जो फेसबुक ते पेज ठहियलु आहे, उनखे बि लाइक कयो। तव्हांखे तमामु सुठियूं वीडियो मिलंदियूं, सुठियूं ॻाल्हियूं मिलंदियूं। महिरबानी दोस्तों ही असांजो दोस्त तव्हां हिनखे अक्सर TV ते ॾिठो हूंदो कमु कंदे, ही हाणे सोशल मीडिया ते बि अचण जी कोशिशि करे थो। अॼु जॾहिं हिन सां कचहरी थी आहे साम्हूं त हिन वीचारे पंहिंजा सूर ॾसिया आहिनि त TV ते कमु करणु केॾो ॾुखियो आहे। ऐं तव्हां ऐं असां जहिड़ा ख़ुशनसीब माण्हू आहिनि जो सोशल मीडिया जो दौरु आहे, पंहिंजे टैलेंट खे सोशल मीडिया ते ज़ाहिर कयूं था। न त कंहिं टाइम ते डायरेक्टरनि जा चकर हणी TV वारनि जा चकर हणी वीचारनि अहिड़ा हाल थी विया आहिनि। जीअं असांजो दोस्त आहे, असांजो पाकिस्तान लेवल ते वॾी आलमी शोहरत याफ़्ता दोस्त असांजो असगर खोसो साहिबु आहे, उन बि ॾाढा ॾुख ॾिठा। हीअ उनजी कापी आहे, पर हाणे अलाह ख़ैरु करो, माशाल्लाह अलाह उनखे ख़ुशि रखे। हींअर उनजो नालो आहे ऐं इनशाला हिकिड़े ॾींहुं हिन माण्हू जो बि तव्हां नालो ॾिसंदो। ऐं मां सम्झां थो त अहिड़ो खोड़ सारो असांजो सिंध में टैलेंट जी कमी कान्हे, कमी आहे त वसाइल जी कमी आहे। पर तव्हां दोस्त अगरि गॾिजी सॼी तव्हां सोशल मीडिया ते उन्हनि खे सपोर्ट कंदो त इनशाला अहिड़ा कई दोस्त असांजा सिंध मां उभरंदा ऐं पंहिंजे सिंध जो, पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। वॾी महिरबानी।